नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जियां राणीपुर में भी कश्मीरी अवाम सां इज़हार यकजहती जो ॾियारो मल्हायो पियो वञे। मोटरवे पुलिस पारां रैली कढी वई, जंहिंमें मज़हर मुस्लिम स्कूल जे उस्तादनि, शागिर्द ऐं शागिर्दाणी, शहरी सियासी समाजी अॻवान वॾे अंग में शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे टूल प्लाज़ा पहुती, जिथे पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक आर्मी ज़िंदाबाद ऐं कश्मीर ज़िंदाबाद, कश्मीर घुरे थी आज़ादी जा ज़ोरदार नारा हया विया। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो आहे त असां कश्मीर जी आवाम सां हर माज़ ते गॾु आहियूं। जेसीं ताईं कश्मीर जी आवाम खे आज़ादी नथी मिले, उन वक़्त ताईं असां भरपूर आवाज़ उथारींदा रहंदासीं ऐं पाकिस्तान जी आवाम कश्मीर ऐं पाक फ़ौज सां गॾु आहे। पाकिस्तान जी हुकूमत ऐं पाक फ़ौज खे ख़राज तहसीन पेश करियूं था, जंहिं कश्मीर जी आवाम जी आज़ादी लाइ भरपूर आवाज़ उथारियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।